जी दोस्तों, असो अॼु टॉपिक है वो है असो माना बाइनरी नंबर्स के छा कंदासीं जोड़ कंदासीं। ठीक है दोस्तों, हाँ प्रीवियस जी असां वीडियोस हुआ उम्मीद है तो वे समझ में अची वेंदा। हाँ अचो ॾिसूं तो ये बाइनरी नंबर जो एडिशन वाला वो असो कीअं थींदो। ठीक है दोस्तों, हाँ इतने चए थो एड द फॉलोइंग बाइनरी नंबर सिस्टम। ठीक है दोस्तों, हाँ असां छा बाइनरी नंबर्स इन के छा करिणो आहे, एड करिणो आहे। ठीक है दोस्तों, तो हाँ अचो ॾिसूं ये एड कीअं थींदा। तो 1 1 0 1 1। ठीक है दोस्तों, तो हाँ असां इनके छा करिणो आहे, एड करिणो आहे। तो हाँ ॾिसो 0 ऐं 1 असांजा घणा थींदा, 1 ई थींदो। ठीक है दोस्तों, हाँ 1 ऐं 1 छा थींदा असांजा 2 थींदा। ठीक है दोस्तों, 1 ऐं 1 असांजा छा थींदा 2 थींदा। ऐं जॾहिं असांजा जेके 2 बराबरि हूंदा असांजा घणनि जे बराबरि हूंदा 10 जे। माना 1 ऐं 1 असांजा छा 2 थिया ऐं 2 जेके बराबरि थींदा असांजा बाइनरी नंबर में उहे थींदा असांजा 10 जे बराबरि। ठीक है दोस्तों, 10 जे बराबरि थिया त हाणे 0 जेको आहे मां हिते रखंदुमि ऐं जेको 1 असांजो हेॾे हले वेंदो। ठीक है दोस्तों, त हाणे 1 ऐं 1 असांजा वरी घणा थींदा, 1 ऐं 1 घणा थिया असांजा दोस्तों 2 थिया ऐं 2 जेके असांजा घणनि जे बराबरि 10 जे बराबरि। त हे छा थियो असांजा 10 दोस्तों। त हाणे हे जेको हिन आंसर आहे दोस्तों हे ई आहे। त उमेद आहे त हे जेको सिंपल वीडियो आहे, सिंपल प्रॉब्लम हुयो अव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाँ जी दोस्तों, हाँ जो पहिरों नंबर प्रॉब्लम हुयो उमेद आहे त उहो अव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाणे जेको ॿियो नंबर प्रॉब्लम कीअं थींदो अचो ॾिसूं। 1 0 1 0 1 0 1। ठीक है दोस्तों, हाँ ये असांजा छा आहिनि बाइनरी नंबर जा माना प्रॉब्लम्स आहिनि। हाणे इन ॿिन्ही खे छा करिणो आहे, पाण में जोड़ करिणो आहे असांखे। ठीक है दोस्तों, त हाणे 0 ऐं 1 असांजा छा थींदो असांजा दोस्तों 1 ई थींदो। 1 ऐं 0 साॻियो 1 थींदो। 0 ऐं 1 साॻियो असांजो 1 ऐं 1 साॻियो ई असांजो 1 थींदो। ठीक है दोस्तों, त हाणे सिंपल प्रॉब्लम हुयो उमेद आहे त अव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।